मेरो हिते ॿ टे मसइला थी पिया आहिनि, मां हिननि खे थोरो हल करे वठ, पोइ तोखे वठी हली कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारींदुसि। अलाह कंदो वरी तूं ॻाल्हाइणु शुरू। मां बि इहो ई चाहियां थी अदा त भाॼाई ॻाल्हाइणु शुरू करे। जेको ज़ुल्म मूं हिन सां कयो आहे न, उन बारे में ही मूंखे पिटो ई पारां था ॾिए। बसि हाणे बसि, घणो पाण वणाइण जी कोशिशि न कर। जेकॾहिं तूं अञा ताईं ज़िंदा आहीं न, त हिन महरू जी ख़ामोशी जे करे ऐं जंहिं ॾींहुं हिन ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं हिन जेका बि सज़ा तुंहिंजे लाइ मुंतख़िब कई न, उहा ई सज़ा तोखे ॾिनी वेंदी। ऐं हा, इहो न सोचिजांइ त मूं तोखे माफ़ करे छॾियो। जेकॾहिं ही महरू चवंदी न त मां तोखे बंदूक हणां, त मां तोखे उन टेमी बंदूक हणी छॾींदुसि। महरू मुंहिंजा कम त खुटण जा आहिनि कोन, पर मुंहिंजे कमनि खां वधीक ज़रूरी आहे तुंहिंजो इलाजु कराइणु। ईअं न थिए जो मां सुभाणे कुझु देरि करे वेही रहां ऐं डॉक्टर इलाजु करण खां जवाबु ॾेई छॾनि। इन लाइ मां चाहियां थो त तूं तयारु थी वञे। मां गाॾी काए थो अचां, पोइ तोखे वठी थो हलां शहर कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारियां। अदा, इहो तव्हांजे लाइ सवाब जो कमु आहे। जेकॾहिं तूं हिन सवाब जो सोची हा न, त एतिरा ज़ुल्म न करी। अदा, जेको मूं ज़ुल्म कयो आहे न, तूं हुनजी मूंखे सज़ा ॾेई सघींदो। तोखे सज़ा मां न, महरू पाण ॾी, पर ख़ैरनि सां हिन जो इलाजु थी अचे, पोइ ई हे तुंहिंजे लाइ का सज़ा तजवीज़ कंदी। ऐं मां पंहिंजे हथनि सां उहा तोखे सज़ा ॾींदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।